मिस्री फ़कीर जे आवाज़ में संदसि ही कलाम बेहद मक़बूल थियो। मोहब्बत जो मेराज माणनि थियूं अखड़ियूं, परे खां पिरीअ खे सुञाणनि थियूं अखड़ियूं। भलोड़ फनकार मुमताज़ लाशारी जे आवाज़ में संदसि ॻायल मशहूर कलाम तुंहिंजी कावड़ में या कुर्ब घणो, तुंहिंजो प्यार अलाए छा हूंदो, तो विसारे छॾियो दिल मञे ई नथी। ओ तो विसारे छॾियो दिल मञे नथी, दिल मञे नथी। तो विसारे छॾियो दिल मञे नथी, दिल अॻिते हलूं था बरकत अली जे आवाज़ में मिठा मुर्गी मिलण। जुगाए कीन ए जानी ढाई अब्द सां एडी, जुगाए कीन ए जानी ढाई अब्द सां एडी। मिठा खतड़ो लिखण खावे, मिठा खतड़ो लिखण खावे, असांजो ॾोह कहिड़ो आ। सफ़ा छो हथ ॾियण खावे, सफ़ा छो हथ ॾियण खावे, असांजो ॾोह कहिड़ो आ। मिठा मुर्गी मिलण खावे, असांजो ॾोह कहिड़ो आ। मिठा मुर्गी मिलण खावे, असांजो ॾोह कहिड़ो आ। गुलाम रसूल लोहार जे आवाज़ में बेसबब बेखता नथी सिक लहे सलामन सां। बेसबब ऐं बेखता, बेसबब ऐं बेखता, दर तां धिकारे छो छॾे, मूंखे ही अफ़सोस आ। दर तां धिकारे छो छॾी, बेसबब ऐं बेखता। या वरी ताज मस्तानी जे आवाज़ में संदसि ॻायल कलाम मौजा मेहरान में टहक ॾींदो आहे, ॻाल्हियूं कयूं पाण में टहक ॾींदो आहे। अॼु बि रेडियो पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ स्टेशननि तां ॿुधो ऐं फरमाइश कयो पियो वञे। अब्द तोखे पियो सॾे टहक ॾींदो आहे, गुस्से कावड़ खे छॾे टहक ॾींदो आहे। अब्द तोखे पियो सॾे टहक ॾींदो आहे, गुस्से कावड़ खे छॾे टहक ॾींदो आहे। मौजा मेहरान में टहक ॾींदो आहे, ॻाल्हियूं कयो पाण में टहक ॾींदो आहे, ॻाल्हियूं कयो पाण में टहक ॾींदो आहे। अब्दुल खालिक अब्द जो कलम अञा थको कोन्हे। जेका अॼुकल्ह शाइरी या फनकार जेका ॻाइनि पिया, उन शाइरी खे तव्हां कीअं था ॾिसो साईं? बसि हाणे जेके फनकार सुठा फनकार आहिनि, या जेके जंहिंखे तव्हां फनकार चई सघो था त ही फनकार आहे ऐं फन मां ॼाणे थो, त उहा सुठी शाइरी ॻाइनि था। बाक़ी हाणे नाले जा फनकार हूंदा त पोइ उहा शाइरी बि अहिड़ी हूंदी, नाले जा फनकार बि हूंदा त नाले जा शाइर बि हूंदा। पंहिंजे नाले लाइ रुॻी चवंदा आहिनि त बसि नालो मुंहिंजो थी वञे, बसि पोइ शइ कहिड़ी बि हुजे, इहो दौरु आहे। उस्ताद ज़िंदगीअ जो अहिड़ो को वाक़ियो जेको यादगार हुजे, तव्हां खां विसरे ई न, अहिड़ो को वाक़ियो ॿुधायो नाज़रीन खे। ज़िंदगी में हज़ारे वाक़िया इंसान खे अचनि था, ऐं तकलीफ़ूं बि आहिनि, ॾुख बि आहिनि, सुख बि आहिनि। इहा ज़िंदगी आहे ॾुखनि सुखनि जी सूं। लतीफ़ साईं बि इहा ई ॻाल्हि कई आहे, ॾुख सुखनि जी सूं घोरिया सुख ॾुखनि री। सो कई ॻाल्हियूं आहिनि इंसान जी ज़िंदगी में। बहितर उहो आहे त माण्हू जेके कुझु थी वियो त उन खे विसारे छॾे त उन खां तमामु भलो आहे, उनजी ज़िंदगी सुठी गुज़रंदी।
जेकॾहिं उहे ॻाल्हियूं सदाईं सॼी उमिरि यादि कंदो, हिकिड़े ॾुख जी ॻाल्हि आहे सदाईं पियो यादि कंदो त उहो पाण अञा बि ॾुखियो पियो थींदो ऐं हुनजे दिलि ते असरु थी वेंदो। मां हक़ीक़त में दिलि जो मरीज़ पाण बाईपास करायो आहे, त उनजे करे मां अहिड़ियूं ॻाल्हियूं यादि न कंदो आहियां। जे हा ॾुख जूं ॻाल्हियूं आहिनि त उहे बि विसारे छॾींदो आहियां। सुठी ॻाल्हि हा, गुज़री खे छा यादि कबो। वाह वाह। अमीर साहब जो कलाम आयो, गुज़री खे छा यादि कबो, को वक़्तु हो सो गुज़री वियो। नाज़रीन, तव्हां सिंध जे मक़बूल शाइर अब्दुल ख़ालिक़ अब्द जी ॻाल्हियूं ॿुधियूं त मां 1970 खां अॻु जो शाइर आहियां ऐं काफ़ी टाइम खां शाइरी कयां पियो। पहिरियां त कैस्टन जी दुनिया आई ऐं उनखां पोइ पहिरियां रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते मुंहिंजूं 2 काफ़ियूं फोटो ज़रदारी ॻायूं, जिथों मां जी मक़बूलियत बणी ऐं उनखां पोइ अनवर हुसैन विस्तड़ो, जलाल चांडियो तमामु घणो मूंखे ॻायो आहे। ऐं हींअर न उहे फ़नकार रहिया आहिनि, न उहे ॿुधण वारा रहिया आहिनि, न उहे शाइर रहिया आहिनि, तंहिंजे करे तबियत बि इजाज़त नथी ॾिए ऐं हींअर शाइरी तमामु घटि करे वियो आहे। कैमरामैन मोर बम्बरे सां गॾु नियाज़ बम्बरो, KTN न्यूज़।